हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान, परमात्मा के निराकार रूप में याद थी करा। हाणे मां आत्मा परमात्मा मुंहिंजे आत्मा जे लाइ छा चई थो अॼु उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा सिवंता मीठे मीठे बच्चे। सभिनि खां पहिरियों बाबा असांखे सावधानी ॾींदो आहे कि मां परम पिता परमात्मा शिव त आत्माउनि खे ज्ञान थो ॾियां। इन करे स्वयं खे आत्मा सम्झो, शरीर न सम्झो। हिन शरीर में वेठी ब्रकुटी जे विच में मां आत्मा वेठी आहियां। मां आत्मा हिन कननि द्वारा ॿुधां थी। अहिड़ी ॻाल्हि हिकु परमात्मा ई चई सघंदो आहे, ॿियो कोई मनुष्य न सम्झाए सघंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। हर 5000 साल में हिकु बार बाबा हाणे असांखे हीअं ई अची करे आत्मा जो पाठ पक्को कराईंदो आहे। छो जे आत्मा में ई सभु कुझु आहे न। आत्मा आहे त सभु आहे, आत्मा न आहे त हुनजो जीवन ई न आहे। आत्मा में ई स्वभाव, संस्कार, उथंदी वेंदी, ॻाल्हाइण, संबंध संपर्क में अचणु, खाइण पीअण सभु आत्मा ई थी करे न। इन करे बाबा चए थो स्वयं खे आत्मा सम्झो। तव्हांजी आत्मा में जो गुण संस्कार आहिनि हाणे उहा ठीकु न आहे। इन करे आत्माउनि खे सुधारण परमात्मा हिन सृष्टि ते अची करे आत्माउनि खे ज्ञान थो ॾिए। बाबा चए थो कि भारत जी कहानी मां तव्हांखे ॿुधायां थो। ये भारत जॾहिं सुबुह हुयो, हिन भारत में सुबुह अर्थात दुनिया जो भारत, दुनिया जो सुबुह अर्थात जॾहिं इहा सतयुग त्रेता और द्वापर कलयुग जो चक्कर शुरू थियो न, त हुन चक्कर में सुबुह ॾींहुं शाम राति थींदी आहे। त जॾहिं सुबुह सतयुग हुयो हुन समय इहो भारत अमीर हुयो। हिन भारत में रहण वारा माण्हुनि वटि सोने हीरे जा सभु कुझु हुयो। हाणे इहो भारत जॾहिं दुनिया जी राति थी वई आहे अर्थात कलयुग अची वियो आहे, कलयुग जो अंत बि अची वियो आहे। त इहे भारत फ़क़ीर कॾहिं खां शुरू थी वियो ठहण? शाम जो, जॾहिं द्वापर युग हुयो शाम, तॾहिं खां इहे भारत फ़क़ीर थियण लॻी वियो। छो जे द्वापर युग में जॾहिं ॿिया धर्म आया न त उहो भारत मां ॾाढो धन खणी विया। तॾहिं खां भारत फ़क़ीर थींदो आयो आहे। छो उन्हनि खे ॿिया धर्म वारा भारत मां धन कीअं पिया खणी वञनि? छो जे भारतवासियुनि जो असली धर्म जेको हुयो आदि सनातन देवी देवता धर्म, भारतवासी पंहिंजे धर्म खे भुलिजी करे, पंहिंजे धर्म जे नियम मर्यादाउनि खे भुलिजी करे विकारी संस्कार विकार जे वश थी करे कर्म पिया करनि। वो स्वयं खे पंहिंजो आदि सनातन देवी देवता धर्म वारा न पिया कहलाए सघनि। त ॿिया धर्म वारनि ॾिठनि कि अरे हिननि जो त कोई धर्म ई न आहे, इन्हनि जी त पंहिंजे में फूट पयल आहे। भारतवासी ही पंहिंजे हिक ॿिए सां ई लड़दा हुया। त ॿिया धर्मनि वारनि इहो फ़ाइदो उठायो भारतवासियुनि जो। जीअं घर में बि फूट पइजी वेंदी आहे, सभु हिक ॿिए सां लड़दा रहंदा आहिनि, हिक ॿिए सां कंहिंजी ठहींदी न आहे, त ॿाहिरां वारो फ़ाइदो वठंदा आहिनि न। ईअं ई भारत जो बि ईअं हाल छो थियो आहे? छो जे भारत में द्वापर युग खां भारत में रहण वारा माण्हू जेका आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया, उहो ई हिक ॿिए सां लड़दा झगड़दा रहंदा हुया, पंहिंजे धर्म जे विरुद्ध कर्म कंदा हुया। त हाणे बाबा चए थो हाणे हिन दुनिया में राति जो बि अंत थी वियो आहे। हाणे वरी खां ॿिए युग जो ॿियो चक्कर जो सुबुह थियण वारो आहे। हाणे अहिड़े फ़क़ीर भारत खे मां वरी खां अमीर ठाहिण आयो आहे। बाबा चए थो हिन ते हिकु कहानी बि आहे न। सुबुह जो अमीर हुयो, वो राति जो फ़क़ीर थी वियो।
इहे ॻाल्हियूं जॾहिं तव्हां अमीर हुयो तॾहिं तव्हांखे न पतो हुयो। सतयुग में असांखे इहे सभु ज्ञान न हूंदो, न ही त्रेता द्वापर कलयुग में। संगम ते ही बाबा असांखे ज्ञान ॾींदो आहे कि तव्हां भारतवासी पहिरियों अमीर हुयो, हाणे फ़क़ीर थी वियो आहे। फ़क़ीर ऐं अमीर जी ॻाल्हियूं हाणे बाबा ही ॿारनि खे ॿुधाईंदो आहे हिन संगम युग ते। त बाबा चए थो कि तव्हांखे ॿियो फ़क़ीर केरु ठाहींदी आहे? असां हिकु त असांजो धन ॿाहिरां वारो खणी आहे, ॿियो असां फ़क़ीर कीअं थिया आहियूं? भॻवान खे ढूंढदे ढूंढदे। जो भॻवान खे ढूंढदे ढूंढदे असां ॾाढा सारा रास्ता अपनाईंदा आहियूं न। छो जी भक्ति में केॾो धन ख़र्च थींदो आहे न, भक्ति में बि ॾाढी सामग्री लॻंदी आहे। त उहो सामग्री जे कारण असां पंहिंजो धन ख़तमु करे छॾियो। हाणे बाबा असांखे वापसि खां अमीर ठाहिण आयो आहे। बाबा चए थो आत्मा, बाबा हिते धन जी त ॻाल्हि करे ई थो कि स्थूल धन सां त असां फ़क़ीर थी आया आहियूं। भले दुनिया में माण्हुनि वटि घर आहिनि, महल आहिनि, गाॾियूं आहिनि, लेकिन सतयुग जे हिसाब सां त बाबा चए थो न फ़क़ीर आहियो तव्हां। बाबा सतयुग जे हिसाब सां असांखे फ़क़ीर थो चए। बाबा चए थो तव्हांजी आत्मा बि फ़क़ीर थी आहे, त स्थूल धन सां बि तव्हां फ़क़ीर थिया आहियो। अर्थात आत्मा में भी कोई गुण शक्ति सम्झ आहे न। आत्मा जो धन कहिड़ो आहे? शक्तियूं, गुण, ज्ञान, इहो आत्मा जो धन आहे। इन रीति सां बि असां फ़क़ीर थिया आहियूं। असां ख़ुदि ई चईंदा आहियूं न असां में कोई गुण न आहे, असां में कोई शक्ति न आहे, असां में कोई सम्झ न आहे, अची करे असांखे सम्झ ॾे, गुण ॾे। हाणे असां ख़ुदि ई ॻायूं था भक्ति मार्ग में असां नीच पापी आहियूं। पोइ अगरि कोई असांखे चए कि तव्हां में कोई गुण कोन अथव, तव्हां नीच पापी आहियो, त असांखे बुरो छो थो लॻे? जॾहिं असां ख़ुदि ई देवी देवताउनि जे अॻियां, भॻवान जे अॻियां ॻायूं था, चऊं था मुझ निर्गुण आर्य में कोई गुण न आहे, असां नीच पापी आहियूं, कामी क्रोधी आहियूं, त सम्झो न असां आहियूं। तॾहिं त बाबा चए थो कि चओ छा था, ख़ुदि खे पोइ ॿाहिरि निकिरी करे जॾहिं भक्ति पूरी थी वेंदी आहे त ख़ुदि खे एॾो समझदार सम्झंदा आहियो, ख़ुदि खे एॾो ऊंचो सम्झंदा आहियो ऐं ॿियनि खे घटि सम्झंदा आहियो। परंतु बाबा चए थो जेसि ताईं तव्हां इहे सम्झंदव न कि बराबरि असां आहियूं अहिड़ा, असां में कोई गुण न आहे, असां नीच पापी कामी क्रोधी आहियूं। जॾहिं मां आत्मा परमात्मा खे चईंदमि हा मां आहियां ईअं, हाणे मां तव्हांखे वरी खां निराकार रूप में यादि करे स्वयं खे गुणवान, शक्तिवान, ज्ञानवान ठाहियां थी, तॾहिं ई असांजी परिवर्तन थींदो। बाबा चए थो कि सभी आत्माउनि जी हाणे मां बैटरी चार्ज करण आयो आहियां। आत्मा खे बैटरी बि चइबो आहे। त आत्मा जी बैटरी बाबा चार्ज करण आयो आहे, अर्थात पतित आत्माउनि खे पावन ठाहिण आयो। बाबा चए थो कि ईअं ख़ुदि खे घड़ी घड़ी यादि ॾियारे, जीअं ॿार न पाठ पको करण लाइ घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि, ईअं असांखे घड़ी घड़ी मुंहिंजे आत्मा खे इहो यादि करिणो आहे सॼे ॾींहं में कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां कहिड़ी आत्मा आहियां, मां असुल में काथां जी रहण वारी आहियां। हाणे मां कंहिंखां रोज़ रोज़ कंहिंजो ज्ञान थी ॿुधां। जॾहिं असां घड़ी घड़ी स्वयं खे अंदर ई अंदर इहे यादि ॾियारंदासीं न, कर्म कंदे हुए मन, छो जी मन जी त सोचण जी आदत आहे, फालतू ॻाल्हियूं था सोचो, हिन खां त इहे सोचो, कर्म कंदे कंदे सोचो कि मां केरु आहियां, मां आत्मा हिन हथ सां कर्म थी करां, मां आत्मा कंहिंजो ॿार आहियां, मां परमात्मा जो ॿार आहियां, मां आत्मा काथां जी रहण वारी आहियां, मां आत्मा परम धाम जी रहण वारी आहियां। मां आत्मा कहिड़ी आत्मा आहियां, मां शांति स्वरूप आत्मा आहियां, सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां, सभिनि खे ख़ुशियूं ॾियण वारी आत्मा आहियां, सदा सुख में रहण वारी आत्मा आहियां। मां हुन परम पिता परमात्मा जो ॿार आहियां, स्टूडेंट आहियां। हाणे मूंखे परम पिता परमात्मा टीचर ठही करे सतयुग जे लाइ पढ़ाई थो पढ़ाए। छा थो पढ़ाए? चए थो पंहिंजा गुण संस्कार खे परिवर्तन करो। छा थो चए? कि मन में सुठी ॻाल्हियूं सोचियो,
मुख सां मिठो ॻाल्हायो, सुठी ॻाल्हियूं ॾिसो ॿुधो, कर्म कंदे समय सभिनि जा हिक ॿिए जा गुण ॾिसो, कंहिंजा अवगुण न ॾिसो। ऐं हुनजे लाइ परमात्मा मूंखे घड़ी घड़ी चए थो मां तव्हांखे शक्ति थो ॾियां, मूंखे निराकार रूप में यादि करो त मां तव्हांखे शक्ति ॾींदमि कि तव्हांजे साम्हूं कुझु ग़लति तव्हांखे ॾेखारे में बि ॾिए थो, लेकिन मां तव्हांखे शक्ति ॾियां थो न, तव्हां मूंखे यादि कंदा न त तव्हांखे उहो ग़लति न ॾेखारे में ॾींदो, तव्हांखे हुन में बि कुझु न कुझु सुठो ॾेखारे में ॾींदो। तव्हांजे मन में फालतू संकल्प न हलंदा। लेकिन जेकी बि बाबा शिक्षा ॾिए थो हुनजे लाइ चए थो मूंखे यादि करो त मां तव्हांखे शक्ति ॾींदमि। हाणे बाबा चए थो घड़ी घड़ी जीअं मां आत्मा घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे यादि ॾियारंदमि न, तॾहिं असांजो इहो पक्को थींदो। छो जी मां आत्मा ॾाढे समय खां भॻवान खे अलॻि अलॻि रूपनि में अलॻि अलॻि तरह सां यादि थी करां न, त मुंहिंजी उहा आदत छुटी वई आहे कि मूंखे उहा आदत मुंहिंजी छुटी वई आहे कि मां भुलिजी वई आहियां कि मुंहिंजो पीउ निराकार आहे ऐं हुन निराकार खे यादि करण सां ई मुंहिंजो आत्मा जो भलो थियण वारो आहे। त इन करे असांखे घड़ी घड़ी यादि ॾियारणो। बाबा चए थो ॾिसो तव्हां स्वयं खे केतिरो भुलिजिया आहियो न, कंहिंखे असां ॿुधायूं जीअं जीअं ॿारु वॾो थींदो आहे त हुनखे ॿुधाईंदा आहियूं न भई तुंहिंजो नाम ईअं थी, तुंहिंजी ईअं मम्मी थी पापा थी, तुंहिंजे मम्मी पापा जो नाम इहो थी इहो थी, त उहो हिकु बार में सम्झी वेंदो आहे न ॿारु कि हीअ मम्मी आहे हीअ पापा आहे, घड़ी घड़ी हुनखे यादि थोरी करिणो पवंदो। लेकिन हाणे पाण खे इहा ॻाल्हि घड़ी घड़ी यादि करे इनखे पक्को करिणो आहे कि हिन शरीर खां कर्म कराइण वारी मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मां परमधाम में रहण वारी आहियां, मां सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शुद्ध आत्मा आहियां मां। त तॾहिं असांजी हीअ ॻाल्हि असांजी बुद्धि में वेंदी। छो जी ॾाढे समय खां असां पत्थरनि में, कण कण में, पुस्तकनि में, मालानि में, जानवरनि में असां भॻवान खे ढूंढूं पिया। इन करे हाणे घड़ी घड़ी इहो सिखाइणो आहे पंहिंजे पाण खे। बाबा चए थो कि अगरि तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव त मां तव्हांखे गारंटी थो करां, तव्हांखे गारंटी थो ॾियां 21 जन्म छा हुन खां बि ज़्यादा जन्म तव्हां कॾहिं बि एतिरो दुख न ॾिसंदव जेतिरो दुनिया वारा अॼु ॾिसनि था। इहे कोई गारंटी ॾेई सघंदो आहे? बाबा असांखे गारंटी थो ॾिए तव्हां अॻियां जे 21 जन्म त छा हुन खां ज़्यादा जन्म तव्हां कॾहिं बीमार न थींदव। छो जी सत्य त्रेता में त बीमारी थींदी न आहे। कोई बि असांखे स्कूल में बि न असांखे गारंटी ॾेई सघंदो आहे कि भई असांजे स्कूल में पढ़ो त मां गारंटी थो ॾियां कि तव्हांजी एतिरी इनकम जी जॉब लॻी वेंदी। तव्हां असांजी दवाई करो, हिन दवाई खे वठण खां पोइ तव्हांखे कॾहिं बि कोई बीमारी न थींदी। कोई हॉस्पिटल कोई स्कूल अहिड़ो आहे, लेकिन हिते परमात्मा असांजो पीउ बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, त सर्जन बि आहे। परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां पंहिंजे शरीर जी बि बीमारियूं ठीकु थी सघंदियूं आहिनि। छो जी शरीर बीमार छो थींदो आहे? हिकु त असांजो फालतू सोचण सां, ॿियो शरीर जी बीमारी हूंदी आहे पिछले जन्मनि जो जेको बि हिसाब किताब आहे न उहो बीमारी सां चिपटो थींदो आहे। लेकिन अगरि मां आत्मा परमात्मा खे यादि कंदी रहंदमि त मुंहिंजी आत्मा में हिकु त शक्ति भरजंदी कि मां फालतू न सोचां, त हुन सां मुंहिंजी बीमारियूं घटि थी वेंदियूं। ॿियो मुंहिंजे आत्मा जे पिछले जन्मनि जा जन्मांतर जा पाप बि मां हुननि सां मुक्त थींदी वेंदमि जेतिरो मां हुननि खे यादि कंदमि निराकार रूप में। त उन सां बि पिछले जन्मनि जो हिसाब किताब चुकतो थींदो वेंदो, त हिन जन्म जी बीमारियूं घटि थींदी वेंदियूं। छो जी चुकतो त करिणो ई आहे न, कीअं बि चुकतो करूं, या बीमारी सां करूं या कहिड़े न कहिड़े दुख सां करूं। हाणे बाबा असांखे चए थो ॿार दैवी गुण धारण करो, पंहिंजे मथां पूरो ध्यानु ॾियणो आहे। आत्मा खे कंहिंजे मथां ध्यानु ॾियणो आहे? पंहिंजे मन जे, बुद्धि जे, संस्कार, पंहिंजी कर्मेंद्रियनि जे मथां आत्मा खे ध्यानु ॾियणो आहे।
बाबा चए थो हाणे तव्हांखे स्वयं जे मथां ध्यानु ॾियणो अथव, आत्मा खे ई ध्यानु ॾियणो आहे। अञा ताईं त पाण सिर्फ़ु पंहिंजे शरीरनि खे ध्यानु ॾींदा हुआसीं न, लेकिन हाणे कंहिंखे ध्यानु ॾियणो आहे? मन ते, बुद्धि ते, पंहिंजे संस्कार, कर्मेंद्रियूं। त अगरि पाण हिननि जे मथां ध्यानु ॾेई छॾियो न, पंहिंजे मन जे मथां असांखे ध्यानु ॾियणो आहे कि मन छा छा थो सोचे, बुद्धि कीअं कीअं निर्णय थी करे, मुंहिंजी आत्मा जो संस्कार अथव सुबुह खां राति ताईं मां छा छा थी करां, कंहिंजे प्रति मुंहिंजी कहिड़ी भावना आहे, स्वभाव जेको थींदो स्व जो भाव, अर्थात ॿियनि जे लाइ कहिड़े कहिड़े इंसान जे लाइ कहिड़ी कहिड़ी चीज़ जे लाइ मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी भावना आहे। ॿियो हूंदो आहे मुंहिंजी कर्मेंद्रियूं कीअं थी हलनि, जीप ज्यादा हलंदी आहे न, जीप कि मुख ज्यादा हलंदो आहे, जीप कंहिंजो मुंहुं ज्यादा हलंदो आहे, कंहिंजा कन ज्यादा हलंदा आहिनि, कंहिंजी अखियूं ज्यादा हलंदियूं आहिनि। त हिन रीति असां आत्माउनि खे हाणे स्वयं जे मथां ध्यानु ॾियणो आहे। बाबा इहो थो चए, स्व जे मथां ध्यानु खिचलाइण वारो बाबा असांखे चए थो कि तव्हां मूंखे यादि करे स्व जे मथां ध्यानु ॾियो न, त मां तव्हांजी आत्मा में शक्ति भरदमि। जो माण्हुनि जो अॼुकल्ह ॾाढे माण्हुनि जी शिकायत आहे न, असांजो मन कंट्रोल में नथो रहे, असांजी कर्मेंद्रियूं कंट्रोल में नथी रहे। इन्हनि सभिनि खे कंट्रोल करण जी शक्ति कंहिं वटि आहे? परमात्मा वटि। परमात्मा असांखे आत्मा खे पंहिंजो राज्य भाग्य ॾियणु आयो आहे, आत्माउनि खे शक्ति ॾियणु आयो आहे कि मन खे कीअं कंट्रोल करो, बुद्धि खे कीअं कंट्रोल करो, संस्कारनि खे कीअं सुधारो, कर्मेंद्रियनि खे कीअं कंट्रोल में करो। छो जी परमात्मा आत्माउनि जो पीउ आहे न, असां पंहिंजे ॿारनि खे कंट्रोल कंदा आहियूं न, ॿार जे मथां त जल्दी असांजो कंट्रोल हलंदो आहे, नंढे जे मथां ज्यादा उहो थींदो आहे न, छो जी नंढे खे त माण्हू कुझु बि चई सघंदा आहिनि, हथ बि हलाए सघंदा आहिनि कि तोखे हिकु बार सम्झायो तूं ईअं न कर, त हुनखे पोइ न, अगरि नंढो ॿारु आहे उनजे शरीर में बि आत्मा आहे, जेसिताईं उहो सम्झे उन सां छा दुख आहे छा सुठो आहे, जेसिताईं ॿारु सम्झंदो न, वॾो बि थी वेंदो तेसिताईं बि उहो ॻाल्हि सम्झंदो न आहे, कोई सम्झी बि वेंदो आहे। लेकिन असां हुन ॿार खां पहिरियों स्वयं खे ॾिसूं, असांजो मन असांजे कंट्रोल में आहे, कर्मेंद्रियूं असांजे कंट्रोल में आहिनि, त ख़ुदि खे बि मारो न, मन खे बि मारो, मन खे बि पनिशमेंट ॾियो, पंहिंजी कर्मेंद्रियनि खे बि पनिशमेंट ॾियो। अगरि मुख उल्टो सुल्टो ज्यादा ॻाल्हाए थो त मुख खे बि असांखे पनिशमेंट ॾियणो खपे, असांखे मन खे बि पनिशमेंट ॾियणो खपे। अगरि मन कहिड़े चीज़ में नथो लॻे, अगरि असां पाठ था करूं, भक्ति था करूं, अगरि मन हेॾे होॾे भॼे थो त मन खे बि पनिशमेंट ॾियो कि तूं हाणे हिन ई ॻाल्हि जे बारे में सोचते, हाणे हेॾे होॾे वए त पोइ तोखे पनिशमेंट मिलंदी। इन रीति असांखे स्वयं खे ई पनिशमेंट ॾेई करे स्वयं खे ई सुधारणो आहे। असां स्व खे जॾहिं सुधारंदासीं तॾहिं असांजा ॿार गृहस्थी बि सुठी रीति हलंदी। अॼुकल्ह दुनिया जी गृहस्थी, दुनिया ईअं छो थी बिगड़े दिन प्रतिदिन? छो जी आत्मा, सभिनि आत्माउनि जो स्व जे मथां कंट्रोल न आहे। मन में वीचार अचनि था त उन्हनि ते ध्यानु नथा ॾियूं, हिक खां पोइ हिकु उल्टा सुल्टा जाल पूरो मन में थी वेंदो आहे। अगरि असां जेका कंहिं जा प्रश्न ईंदा आहिनि न मन में, ये छो थियो, ईअं छा थियो, मतिलबु क्यों, क्या, कैसे, कब, कहाँ, इन्हनि खे सिंधी में छो, छा, काॾे, ईअं चईंदा आहिनि न, इहे अगरि मन में प्रश्न अहिड़ा उथनि था त उन्हनि खे तुरंत स्टॉप करे छॾियो, छो जी इहे ई असांजे मन में फालतू सोच खे वधाईंदा आहिनि, जंहिंसां असांजो शरीर ते इफेक्ट थींदो आहे। पोइ छा कंदा आहिनि, वॾनि जे मननि में ई फालतू वीचार हलंदा आहिनि न, पोइ वॾा छा कंदा आहिनि, ॿारनि खे मारंदा आहिनि, ॿारनि जे मथां गुस्सो कढंदा आहिनि, हिक ॿिए जे मथां चिल्लाईंदा आहिनि, कंदा आहिनि। त बाबा चए थो हिन खां त हाणे जेको मां तव्हांखे उपाय ॿुधायां थो, हिन रीति स्व खे शिक्षायूं ॾियो, स्व जे मथां कंट्रोल करो। आहे ॾाढो सहज, जेतिरो असांखे समय मिले एकांत में
छो जो एकांत में असांखे अभ्यास करणो आहे न। वैसे त बाबा खे यादि असांखे हर कर्म कंदे बाबा खे यादि असांखे हर कर्म कंदे यादि करणो आहे। लेकिन कर्म कंदे मूंखे परमात्मा जी यादि में मां कर्म करा ताकि फालतू ॻाल्हियुनि सां छुटा, हुन जे लाइ मूंखे थोरो समय 5 मिंट 10 मिंट थोरो एकांत में शांति सां, जॾहिं बि तव्हां फ्री हुजो, सुबुह शाम राति, जॾहिं बि तव्हां फ्री हुजो त हुन समय वेही करे सिर्फ़ स्वयं खे आत्मा सम्झिजो। मां भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां, अखियूं खुलियल हुजनि ऐं निराकार रूप में परमात्मा खे यादि कजो। इन रीति छा थींदो आहे, असांजी आत्मा परमात्मा खे यादि करण कंदी आहे त आत्मा में शक्ति सम्झ वधंदी वेंदी आहे। ऐं हुन समय सिर्फ़ निराकार खे ई यादि करणो आहे, कुझु ॻाल्हाइणो, कुझु करणो न आहे। बाक़ी मन ई मन में असां निराकार खे यादि करे पंहिंजे मन जी ॻाल्हियूं चई सघंदा आहियूं, पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करो। लेकिन जेको भक्ति मार्ग जो बि तव्हां कंदा आहियो उहो हुन समय न कजो। हुन समय शांति सां, जीअं त असां शांति सां पंहिंजे परिवार वारनि सां मिलंदा आहियूं न, ॿारनि सां, वॾनि सां, हिक ॿिए सां कोई ॻाल्हि करणी हूंदी आहे त शांति सां मिलंदा आहियूं, हुननि खे शांति सां ॻाल्हाईंदा आहियूं। ईअं ई थोरो समय मां आत्मा परमात्मा खे यादि करे मन ई मन में परमात्मा सां ॻाल्हियूं थी करां। इन रीति स्वयं खे असांखे सुधारणु। बाबा चए थो जेतिरो थी सघे संग जो ॾाढो संभाल करणो। आत्मा खे असांखे हिक ॿिए सां जो बि असां संग करूं था, भले हिक ॿिए सां ॻाल्हाइणो पए थो, संबंध में अचो था, लेकिन उन्हनि जी ॻाल्हियुनि खे असांजी बुद्धि उन्हनि जी ॻाल्हियुनि सां ख़राबु न थिए। संग जो असरु पवंदो आहे न, इन करे त सत्संग मतिलबु भले तव्हां सभिनि सां ई संबंध निभाईंदा रहो, लेकिन उन परमात्मा जे जेको सच्चो आहे उन सां मुंहिंजो संग सदा ई लॻल हुजे। त अगरि परमात्मा जे संग में मां रही करे ॿियो कंहिंसां बि कुझु ॻाल्हाईंदमि कंदमि, व्यवहार में ईंदमि, त अगरि कुझु गड़बड़ बि हूंदी, कोई अहिड़ी वेड़ो ॻाल्हि बि हूंदी, त उन सां मां बचियल रहंदमि। अच्छा, मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सुख स्वरूप ठही हर आत्मा खे सुख ॾियण वारा मास्टर सुखदाता ठहो। जो ॿार सदा यथार्थ कर्म कंदा आहिनि उन्हनि खे उन कर्म जो प्रत्यक्ष फल ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे। उन्हनि जो दिलि सदा ख़ुशि रहंदो आहे। उन्हनि खे संकल्प में बि दुख न ईंदो आहे। संगम युगी ब्रह्मण अर्थात दुख जो नाम निशान। जॾहिं मां आत्मा हुन सुखदाता बाप जी ॿार आहियां त मूंखे कॾहिं दुख थी सघंदो आहे? इन करे कॾहिं बि असांखे दुख जी फीलिंग अचे थी त तुरंत मन में यादि करो कि मां आत्मा हुन सुख सागर जी संतान आहियां, त मूंखे कॾहिं कहिड़ी ॻाल्हि जो दुख थी ई न सघंदो आहे, अची ई न सघंदो आहे। अहिड़े सुखदाता बाप जा ॿार मां मास्टर सुखदाता आहियां। मां सभिनि खे सुख ॾियण वारी आहियां, कॾहिं कंहिंखां दुख वठण बि वारी न आहियां ऐं ॾियण बि वारी न आहियां। हाणे इहा बाबा चए थो, ये असां ॿुधी त सही, असांखे सुठो लॻो, लेकिन इनखे मूंखे घड़ी घड़ी यादि करिणो आहे पंहिंजे मन खे मूंखे पढ़ाइणो आहे, आत्मा खे मन खे पढ़ाइणो आहे कि मां कॾहिं कंहिंखां दुख वठंदी बि न आहियां न ॾींदी आहियां। मां सुख सागर बाप जी संतान, पंहिंजे हर कर्म बोल संबंध संपर्क पंहिंजी सोच सां मां सभिनि खे छा ॾींदी आहियां? सुख ॾींदी आहियां। जेतिरो जेतिरो हिन ॻाल्हि खे मां बार बार यादि कंदमि न, ओतिरो मुंहिंजी आत्मा में शक्ति भरिजंदी आहे। त ऑटोमेटिकली असांजे कर्म बोल संकल्प संबंध संपर्क में असां सभिनि खे सुख ॾींदा आहियूं। हीअं न असां हिकु बार ॿुधियो त बसि हाणे मां सुख ॾींदमि, हिनखे असांखे घड़ी घड़ी यादि करिणो आहे, पक्को करिणो आहे, पंहिंजे पाण खे पढ़ाइणो आहे। स्लोगन आहे मास्टर दाता ठही सहयोग
स्नेह सहानुभूति ॾियो। हाणे ॿियनि जो दाता ठहो। दाता मतिलब कुछ पैसा या ये कुछ ॾे उहो ॾींदा आहियो उहो ठीकु आहे, लेकिन बाबा चए थो हाणे दाता ठहो अर्थात पंहिंजो सहयोग सभिनि खे ॾियो, स्नेह ॾियो, सहानुभूति ॾियो। पहिरियों त असां पंहिंजे घर में हिक ॿिए खे सहानुभूति, स्नेह, सहयोग ॾियूं। हुन में बि सभिनि खां पहिरियों असां जेको घड़ी घड़ी ॿार त हूंदा ई आहिनि, कुझु न कुझु कंदा रहंदा आहिनि, लेकिन जेतिरो थी सघे न असां पंहिंजे पाण सां इहे प्रॉमिस करे छॾूं कि असांखे नंढनि खे हमेशह प्यार सां ई टेकल करिणो। ऐं अगरि कोई घर में वॾो बि असांखे कुझु ईअं चए थो त असांखे दिलि ते कोई ॻाल्हि न रखणी आहे। सभु कुझु परमात्मा खे ॾेई करे मूंखे सभिनि खे सुख ॾियणो आहे, शांति ॾियणी आहे, स्नेह ॾियणो आहे, सहानुभूति ॾियणी आहे। इहे ई रहम दिल आत्मा जी निशानी आहे। छो जी मां आत्मा कंहिंजी संतान आहियां, हुन रहम जी सागर परमात्मा जी मां संतान आहे, त मूंखे सभिनि खे छा ॾियणो आहे? रहम, सभिनि जे मथां रहम करिणो आहे, अर्थात सभिनि खे स्नेह ॾियणो आहे, सहानुभूति ॾियणी आहे, सहयोग ॾियणो आहे। सहयोग ॾियो, लेकिन ॾिसी करे ॾिजो। परमात्मा खे यादि करे ॿियनि खे सहयोग ॾींदा त अगरि कोई तव्हांजो ग़लति फ़ाइदो थो वठे त उहो बि तव्हांखे सम्झ में अची वेंदो, त तव्हां बची वेंदव। हीअं न परमात्मा चए थो सभिनि खे सहयोग ॾियो, स्नेह ॾियो, सहानुभूति ॾियो, त तव्हां ॾियो था, लेकिन परमात्मा खे यादि करे ॾिजो ताकी असां किथे उल्टी सुल्टी जॻह ते फसूं न।